टंडो हैदर में टीबी जी चकासला डॉक्टर गुलाम सकीना जी अगवाणी में CHS इंडस अस्पताल के तावन से टंडो हैदर में एक ॾींहं वारी फ्री एक्सरे मेडिकल कैंप लगाई वई। 7 जे तादाद में मरीजन जो चेकअप करे फ्री एक्सरे कयो वियो ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। इन मौके ते पीपी लेडीज़ विंग अगवान डॉक्टर गुलाम सकीना हारीपटो मीरा कृष्ण ठाकुर मीडिया खे ॿुधायो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा टंडे हैदर में भी ग़रीब माण्हुनि लाइ टीबी जहिड़े मूज़ी मर्ज़ जी चकासला हिकु ॾींहं वारी मुफ़्त एक्सरे कैंप लगाई आहे, जंहिंमें ॻोठ हयात भट्टी टंडे केसर टंडे फज़ल जा ॻोठाणा बि मौजूदु आहिनि। असां मुख़्तलिफ़ ॻोठनि में वेंदा आहियूं थिया, उते जेके वीचारा ग़रीब माण्हू आहिनि मिसकिन माण्हू आहिनि उनजो फ्री में असीं एक्सरे कंदा आहियूं थिया। एक्सरे वग़ैरह करे उन खां पोइ जेको आहे टीबी जा पेशेंट निकिरंदा आहिनि, उन्हनि जा पोइ असीं वरी जेको आहे असांजी हिकिड़ी नंढी एम्बुलेंस आहे उहा हिते ईंदी आहे, उहा वरी बि जेको आहे न हितां पेशेंट खणी वरी असांजे सेंटर ते ट्रांसफ़र कंदी आहे, उतां वग़ैरह मेडिसिन वग़ैरह ॾेई करे असीं उन वापसि में छॾे वेंदा आहियूं। असांजे इलाइक़े में पहिरीं अहिड़े क़िस्म जो का बि शइ अवेल कान थी सघी, त हिन वक़्तु जेको हिन टीम असांजो साथ ॾिनो आहे पहिरियों त हिनजी महिरबानी असांजा शुक्रिया अदा था कयूं। ऐं ॿियो त सिर्फ़ु ग़रीबनि जी फलाह लाइ ग़रीबनि जी मदद जे लाइ असां इहे स्पेशली रिक्वेस्ट करे गाॾी घुराई आहे। हिननि जो त असां ॿाराड़ी जे उन्हनि इलाइक़नि में कैंप लॻाईंदा आहियूं जिते ग़रीब माण्हू पंहिंजो बर वक़्तु इलाज न कराए सघंदा आहिनि या सेंटर ते नथा पहुची सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।